अवाम जे बेहद शिकायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर बुलडी शाह करीम अब्दुल गफ़ार शेख ऐं ड्रग इंस्पेक्टर मुमताज़ ज़हीर जो बुलडी शाह करीम जे मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि समेत मुख़्तलिफ़ क्लिनिकुनि ते छापनि दौरान मेडिकल स्टोर मालिक ऐं अताई डॉक्टरनि में थरथलो। एसी बुलडी शाह करीम शहर में छापनि दौरान मेडिकल स्टोर मालिक अब्दुल हफ़ीज़ मेमण के गिरफ्तार करे वरितो ऐं मेडिकल स्टोर सील करे छॾियो, जॾहिं त केतिराई मेडिकल स्टोर मालिक स्टोर बंद करे फरार थी विया। असिस्टेंट कमिश्नर रूरल हेल्थ सेंटर ते बि छापो हणी ड्यूटी तां गैर हाज़िर लेडी स्टाफ समेत केतिरनि स्टाफ खे एब्सेंट करे रिपोर्ट करे छॾी आहे ऐं अस्पताल में सफ़ाई न हुअण करे अस्पताल अमले ते कावड़ जो इज़हार कयो ऐं डॉक्टरनि खे हिदायतूं कयूं त अस्पताल में सभु सहूलतूं ॾिनियूं वञनि जीअं ग़रीब अवाम खे बहितर रिलीफ मिली सघे ऐं ड्यूटी चोरनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, भले हू केॾो बाअसर छो न हुजे। एसी बुलडी शाह करीम जानवरनि जे अस्पताल जो पिणु दौरो कयो ऐं डॉक्टरनि खे हिदायतूं कयूं त गोश्त जी मार्केट जा दौरा करे उन ॻाल्हि खे यकीनी बनाइनि त विकिरो थींदड़ गोश्त वारो जानवर फिटनेस शुदा हुजे। हुन इहे बि हिदायतूं कयूं त मालवंद माण्हुनि खे वधि खां वधि रिलीफ ॾिनो वञे, ॿी सूरत में शिकायतूं मिलण ते सख़्त एक्शन खयो वेंदो। होॾां असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफ़ार शेख गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूल जो पिणु दौरो कयो। स्कूल में शागिर्दियाणियूं घटि अचण ते हिन शागिर्दियाणियुनि जे वालिदीन खे अपील कई त पंहिंजी नियाणियुनि खे स्कूल अचण जो पाबंद कनि जीअं उन्हनि जी तइलीम में बहितरी अची सघे, जॾहिं त गर्ल्स हाई स्कूल में टीचर घटि हुअण ते हिन आला अफ़सरान खे रिपोर्ट करण जो पिणु यकीन ॾियारियो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफ़ार शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल में पाणीअ जो बि वॾो मसइलो आहे, नियाणियुनि खे साफ़ ऐं मिठे पाणी जी फ़राहमी करण लाइ बंदोबस्त कयो वेंदो। हिते हिकु आरओ प्लांट पिणु लॻाइण ज़रूरी आहे जंहिं लाइ कोशिशूं वरितियूं वेंदियूं। हिन चयो त मुंहिंजी वधि में वधि कोशिशि आहे त हिते जे माण्हुनि खे रिलीफ ॾियां। तइलीम ऐं सिहत जा हिते वॾा मसइला मौजूदु आहिनि। हिन चयो त असां बग़ैर लाइसेंस स्टोर हलाईंदड़ नकली दवाउनि विकिरो कंदड़ ऐं अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पिया। अवाम जी दुश्मन खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो।